दोस्तों अगर न्यू सिंधी पिक्सल लैब एप्लीकेशन डाउनलोड करण चाहियो था तो बिल्कुल आसानी से करे सको था। पिक्सल लैब एप्लीकेशन तो तकरीबन प्ले स्टोर ते तव्हांखे मिली वेंदी ऐं काफ़ी सारा दोस्त इस्तेमाल कंदा हूंदा, ख़ासि करे उहे दोस्त जेके एडिटिंग जो शौक़ु रखनि था। पर ये सिंधी पिक्सल लैब प्ले स्टोर ते अवेलेबल कोन्हे ऐं हुते तव्हांखे कोन मिलंदी, छो जो ही हिकिड़ी एडिट थियल एप्लीकेशन आहे। हिन में मुकमल सिंधी फ़ॉन्ट, उर्दू फ़ॉन्ट, इंग्लिश फ़ॉन्ट, स्टिकर, इमेज, बैकग्राउंड वग़ैरह हर शइ मुकमल लॻल आहे। वधीक तव्हां हिन वीडियो में भी ॾिसी सघो था। तो जेकॾहिं तव्हां हीअ न्यू सिंधी पिक्सल लैब एप्लीकेशन डाउनलोड करणु चाहियो था त हिन जी लिंक वीडियो जी डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे ऐं उतां वञी करे तव्हां बिल्कुलु आसानी सां डाउनलोड करे सघो था ऐं इस्तेमालु करे सघो था। तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे, तमामु बहितरीनु नमूने एडिट थियल आहे, तो बिल्कुलु आसानी सां डाउनलोड करे सघो था। लिंक वीडियो जी डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। ऐं उन खां पहिरीं असांजे चैनल ते जेकॾहिं नवां आहियो त बराए महिरबानी असांजे चैनल खे टेक्निकल सर यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे निशान ते लाज़मी क्लिक कयो त जीअं असांजो हर वीडियो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे।